अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल ऐं मूंसां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पंजाब ऐं केपीके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद कोहीड़ो, मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रैफ़िक हादसनि में 10 माण्हू फौत, केतिराई ज़ख़्मी। तिला गिंग वारे इलाइक़े में मुसाफ़िर बस खाई में किरी पई, 5 ॼणा फौत, 27 ज़ख़्मी। जंग रोड पेचियो, गाॾी कल्टी, 4 ॼणा हयाती विञाए वेठा, 4 ज़ख़्मी। शदीद कोहीड़े सबब पेशावर एयरपोर्ट जो फ्लाइट ऑपरेशन अॼु बि मुअतल। पेशावर खां इस्लामाबाद M1 ऐं मुल्तान खां सकड़ M5 मोटरवे ट्रैफ़िक लाइ बंद। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु बि कारोबार में मुस्बत रुझान। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1700 खां वधीक पॉइंटनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,86,000 पॉइंटनि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। ICC बांग्लादेश जा T20 मैच भारत खां मुंतकिल करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ICC जो चवणु आहे त बांग्लादेश खे मैचनि लाइ भारत वञणो पवंदो, न वञण जी सूरत में पॉइंटूं विञाइणियूं पवंदियूं। अफ्रीका ऐं वेनेज़ुएला विच में $2 अरब जो तेल जो मुआहिदो तइ थी वियो। 30 खां 50 मिलियन बैरल तेल अमरीका खे फ़राहम कयो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त तेल मार्केट अघ ते विकिरो कयो वेंदो। रक़म बि मुंहिंजे कंट्रोल में हूंदी। रक़म अफ्रीका ऐं वेनेज़ुएला जे अवाम लाइ हूंदी। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त अपोज़िशन सां ॻाल्हाइण ऐं जमहूरियत खे अॻिते वधाइण लाइ तयार आहियूं। DGISPR अॻु में बि चई चुको हो त फ़ौज वटि इहो मैंडेट न आहे त सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं सियासी पार्टियुनि में थियण घुरिजनि ऐं इहो उन्हनि जो ई मैंडेट आहे। राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त हाणे इहो PTI जे हथ में आहे त उहा ॻाल्हियूं चाहे थी या न। बानी PTI चवे पियो त हू ॻाल्हियूं न तहरीक हलाइण चाहिनि था।